अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा, हे क्वेश्चन हुयो परसेंटेज जो, ठीकु आहे। हाणे इनखे सॉल्व करण जे लाइ मां मोकिलियो हुयो। हाणे अचो त मां तव्हांखे सॉल्व करे ॾेखारियां थो त इहो बेसिकली सॉल्व कीअं थींदो। पहिरियों स्टेटमेंट पढ़ी वञूं था, उन खां पोइ असां हिनखे सॉल्व कंदासीं। चए थो नसीम रिसीव्स अ प्रॉफिट ऑफ 27,000। माना नसीम खे बैंक वियो, मिसाल था वठूं, बैंक उनखे 27,000 रुपया पकड़ाया अथव, हेतिरो प्रॉफिट आहे, ठीकु आहे। एट द रेट ऑफ 12% पर ईयर। हाणे जेका बैंक सां ॻाल्हि खुटल हुई उहा हुई 12% पर ईयर, सालानो 12% उनखे मुनाफ़ो मिलंदो फॉर 3 years। हाणे चए थो माना जेको हे हुनखे प्रॉफिट मिलियो आहे इहो 3 सालनि जो आहे, ठीकु आहे। फाइंड हिज ओरिजिनल इन्वेस्टमेंट। चए थो हुन इन्वेस्ट केतिरा कया। मिसाल था वठो, मां बैंक तव्हांखे थोरो ईज़ी करे सम्झाइण जे लाइ, माना तव्हां बैंक में केतिरा इन्वेस्ट कया या केतिरा जमा कराया आहियो जो तव्हांखे हे प्रॉफिट मिलियो आहे। पर इहा ॻाल्हि ज़हन में रखो त हे प्रॉफिट 3 सालनि जो आहे, ठीकु आहे। चए थो 12% पर ईयर फॉर 3 years, ठीकु आहे। हाणे अचो त सभिनि खां पहिरियों असां ॾिसंदासीं त भाउ हे नसीम खे 27,000 त मिलिया, पर इहे हिकिड़े साल में न मिलिया आहिनि, इहे 3 सालनि में मिलिया आहिनि। हिन जो मतिलबु आहे हिनखे असां 3 सां डिवाइड कंदासीं त असांखे 1 year जो प्रॉफिट मिली वेंदो, त हिकु साल जो केतिरो आहे। पोइ असां सम्झी वेंदासीं जेको 1 year जो प्रॉफिट मिले थो पियो उहो असल में जेका हुनजी इन्वेस्टमेंट आहे हुनजो 12% आहे। हाणे 3 सां डिवाइड, छो 3 सालनि जो आहे न, सो 3 सां डिवाइड कंदासीं। 3 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते घणा दफ़ा वेंदो, 27 ते 9 दफ़ा, ऐं पोयों 3 0 अची वेंदसि, त इन जो मतिलबु आहे 9,000 अची वियो असां वटि। हाणे इहो छाजो आहे, 1 year प्रॉफिट, यानी ॾिसो 1 साल 9,000, वरी ॿिए साल जा 9,000, 9 9 18,000, वरी 3 साल जा 9,000, टोटल घणा थी वेंदा 27,000। पर ईयर जेको हुनजो प्रॉफिट आहे उहो केतिरो आहे, 9,000 रुपया, ऐं रेट केतिरो आहे 12%। हाणे असांखे हे इरेलेवेंट, ईअं सम्झो घुमाए फिराए करे जेको ॾिनो हुयो, हाणे असांजे लाइ हे रिलेवेंट आहे। हाणे असां गिवन डेटा में चेक कंदासीं त असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मिलियल आहिनि। असां ॾिसंदासीं त हिकु त असांखे परसेंटेज मिलियल आहे, उहो घणी आहे 12। ॿियो असांखे पार्ट मिलियल आहे, असांखे ख़बर आहे प्रॉफिट मिलियो आहे त इहा ज़ाहिरी ॻाल्हि नंढो हिसो आहे न, टोटल इन्वेस्टमेंट त इहा आहे न, ऐं असांखे चयल बि आहे टोटल इन्वेस्टमेंट ॻोल्हियो, त असांखे हुनजो नंढड़ो हिसो या पार्ट मिलियल आहे घणो, 9,000, ऐं असांखे फाइंड छा करिणो आहे, टोटल फाइंड करिणो आहे। हाणे अॻिते तव्हांखे प्रोसीजर जी ख़बर आहे, सभिनि खां पहिरियों फार्मूलो लिखंदो, परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। हाणे जेके जेके वैल्यूज़ मिलियल आहिनि उहे पुट कंदा वेंदो। ॾिसो परसेंटेज जी जॻह ते तव्हां छा लिखंदो, ॾिसो हे ॿ पासा बराबरि आहिनि न, यानी हे लिखो या हे लिखो, ॻाल्हि साॻी आहे, सो तव्हां हिननि खे नंबर में चेंज कंदा। हाणे परसेंटेज जी निशानी जी जॻह ते छा लिखंदो, 12। टी या टोटल असांखे फाइंड करिणो आहे, हिनजी ख़बर न आहे, साॻो टी रखंदासीं। पी जी जॻह ते छा रखंदासीं, 9,000 रखंदासीं, 9,000 अची वियो, मल्टीप्लाइड बाय 100। हाणे तव्हांखे मां सेखारे आयो आहियां, छो करे टोटल फाइंड करिणो आहे त टोटल हेॾे वञी मल्टीप्लाए थींदो, ठीकु आहे। हितो पाण ड्राए छॾंदासीं, पर असांखे टी छो जो करे फाइंड करिणो आहे, ऐं उहो बराबरि जे हिन पासे ॾो अकेलो बचाइणो आहे, इन करे 12 हिन सां ज़रब में आहे, हेॾे अची वेंदो आहे। उअं ई बि तव्हांखे मां सम्झायो आहे त जॾहिं बि टोटल फाइंड करिणो हूंदो आहे त टोटल ऐं जेका परसेंटेज आहे इहा हिक ॿिए सां सिर्फ़ु पंहिंजी जेका जॻह आहे उहा तब्दील कंदा आहिनि, यानी टोटल हिते अची वेंदो आहे ऐं परसेंटेज हिते ईंदी आहे। हाणे परसेंटेज घणी हुई 12, इहा हिते अची वेंदी। 9,000 सेम रखंदासीं, मल्टीप्लाइड बाय 100। हाणे तव्हां ॾिसी सघो था पिया त बराबरि जी लेफ्ट साइड ॾों सिर्फ़ु टी अकेलो बचियो आहे। उअं ई बि जेका शइ असांखे फाइंड करणी हूंदी आहे त बराबरि जे हिन पासे ॾों असां अकेली बचाईंदा आहियूं। हाणे हिन जो मतिलबु असां कैलकुलेशन करे सघूं था पिया। हाणे कैलकुलेशन जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि, हे बि ॿधी आहे, हे बि ॿधी आहे, हिन सां ख़तमु कयोसि, या हे ॿधी आहे, हे ॿधी हिन सां ख़तमु कयोसि। मिसाल मां हिन सां ख़तमु कयांसि थो त इहो कीअं ख़तमु थींदो, ॾिसो 2 जो खोड़ो हिन ते वेंदो 6 दफ़ा, ऐं हिन ते वेंदो घणा दफ़ा, 50 दफ़ा। मां ॾिसंदुमि त अञा ॿई ॿधी आहिनि, ॿिन्हिनि ते 2 जो खोड़ो अञा वञे थो पियो, हिन ते 3 दफ़ा वेंदो, ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, 25 दफ़ा वेंदो, ठीकु आहे। हाणे जेको आहे सो हे 3 हिन 25 सां अञा वधीक सिंप्लीफाई नथो थिए, बाक़ी 3 जेको आहे हिन 9,000 सां सिंप्लीफाई थिए थो। ॿिन्हिनि ते 3 जो खोड़ो वञे थो, हिन ते ॾिसो 1 दफ़ो, ऐं 3 ते घणा दफ़ा, सॉरी 9 ते घणा दफ़ा वेंदो, 3 दफ़ा, 0 ते न वेंदो, पोयों 3 0 ॾेई छॾंदासीं। हाणे असांजो कटे सटे ॾिसो, लकीर जो मतिलबु आहे हाणे असांजो हे कुझु बि न बचियो, हिते 12 बि न बचियो, 6 बि न बचियो, 3 बि न, कटे सटे हेठो 1 बचियो। 1 वंड में जेको आहे सो पोइ वंड करण जी ज़रूरत न आहे, हितां 100 कटिजी वियो, 50 बि कटिजी वियो। हाणे असां ॾिसंदासीं सिर्फ़ु 3,000 रुपया 25 बचियो आहे, यानी असांजो जेको कटे सटे जेको नंबर बचियो उहो हे बचियो, 3,000 रुपया 25। हाणे हिते बि अगेन तव्हां ख़बर आहे 0 जी ज़रब न कबी आहे, थोरी देरि जे लाइ सम्झंदासीं 0 आहे ई न, सिर्फ़ु 3 रुपया 25। हाणे 25 रुपया 3 जो मतिलबु आहे 25 हिकु दफ़ो, 25 ॿियों दफ़ो 50, 25 टियों दफ़ो घणो थी वेंदा 75, ऐं पोयों हे जेके 3 0 असां ड्राए छॾियासीं थोरी देरि जे लाइ, हाणे उहे पोयों 3 0 ॾींदासीं, हे 75 अची वियो। हे असांजो छा आहे, आंसर आहे। इन जो मतिलबु आहे नसीम वञी करे बैंक में जमा कराया 75,000 रुपया, हे हुनजी इन्वेस्टमेंट हुई। बैंक हुनखे चयो त भाउ 12% पर ईयर तव्हांखे असां हिन ते प्रॉफिट ॾींदासीं। हाणे तव्हां 75,000 जो 12% कढंदो त उहो तव्हांजो निकिरंदो 9,000, यानी 9,000 हे फर्स्ट ईयर में गॾु थियो पहिरें साल, वरी सेकेंड ईयर घणो गॾु थियो,
9,000 वरी थर्ड ईयर या 3 साल घणो गॾु थियो, 9,000 गॾु थियो, टोटल हुनजा जेके आहिनि सो पैसा 3 सालनि खां पोइ बैंक हुनखे घुराए करे घणा ॾिना, 27,000 रुपया ॾिना। ठीकु आहे, चेक करण जे लाइ थोरी देरि जे लाइ मिंट में कैलकुलेशन करे ॾिसूं था पिया त छा 75,000 हुन जमा कराया, 12% बि बैंक चयसि, छा इहो 9,000 बीहे थो। ॾिसो इहो हिनखे कीअं कंदासीं, हाणे हे सिर्फ़ु चेकिंग हले थी पई, तव्हांजो जवाबु हे हुयो, यानी नसीम जी इन्वेस्टमेंट घणी आहे 75,000, तव्हांखे हिनखे 75,000 खे टिक करिणो आहे। हाणे पाण कयूं था वेरिफिकेशन पंहिंजे तौर ते सिर्फ़ु सम्झण जे लाइ। ॾिसो परसेंटेज इज इक्वल टू असांखे ख़बर आहे 12, हाणे असांखे टोटल इन्वेस्टमेंट जी बि ख़बर आहे त 75,000 आहे। चेक कंदासीं त हिन जो पार्ट यानी कि 12% बीहे केतिरो थो। ठीकु आहे, सो फार्मूलो लिखंदासीं परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। हाणे जेके वैल्यूज़ मिलियल आहिनि पुट कंदासीं, परसेंटेज जी जॻह ते घणो लिखंदासीं 12, टोटल जी जॻह ते घणो लिखंदासीं 75,000 मल्टीप्लाइड बाय 100 अपॉन पी। हाणे छो करे पी फाइंड करिणो आहे, इहो पी हेॾो अकेलो बचाईंदासीं, हे 75,000 वंड में आहे, 100 ज़रब में आहे, इहे हेॾे खणी ईंदासीं, 75,000 वंड में हुयो, हेॾे अची 75,000 छा थी वेंदो, ज़रब थी वेंदो। ठीकु आहे, ऐं जेको 100 ज़रब में हुयो इहो छा थी वेंदो, वंड थी वेंदो, हे 2 ज़ीरो हिन सां कटिजी वेंदा, बाक़ी छा बचंदो 12 ज़रबिया 750, हे 2 ज़ीरो कटिजी विया, हे 2 ज़ीरो बि हेठो हिकु आहे, सो कटे सटे असांजो बचंदो 75 ज़रबिया 750 ज़रबिया 12। हाणे इहो मां हिते रफ़्त करे ॾिसां थो पियो, 750 ज़रबिया 12। ठीकु आहे, हे ॾिसो ॿ ॿुड़ियाई ॿुड़ी, 5 ॾूं 10, हिकु मथे वियो, 7 ॾूं 14 ऐं हिकु 15, ॿिनि जी ज़रब थी वई। हाणे ॾिसो 1 ॿुड़ियाई ॿुड़ी, एको पाण पहिरियों बंदि कंदासीं, 1 पंजाई 5, 1 सताई 7। हाणे ॾिसो हे 0, हे 0, हे 5 ऐं 5 10, हिकु मथे वियो, हे 7 ऐं हिकु 8 ऐं हिकु 9, हे 9,000 अची वियो। ॾिसो 75,000 जो 12% घणो निकितो, 9,000 रुपया निकितो, जेको असां ऑलरेडी हिते पोइ हिते फाइंड करे आया आहियूं, या असांखे सम्झ में अची वई त जेकॾहिं 75,000 जमा कराईंदो, 12% प्रॉफिट मिलणो अथसि, 9,000 मिलंदुसि, 3 सालनि जो प्रॉफिट घणो थी वेंदो, 27,000 थी वेंदो। हे हुयो हिनखे सॉल्व करण जो तरीक़ो। थैंक यू सो मच।